बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अज असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी ॿाराणो किताब जे हवाले सां सबक़ 24 अव्हां सां डिस्कस कयूं था। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। पहिरियों जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे चंड। हाणे चंड जेको लफ़्ज़ आहे इन में ॾिसो कीअं अखर मिलनि था। चे नून ज़बर चन राल पेशो ड्र चंड, यानी चे ऐं नून खे बि मिलायूं था ऐं उनजे मथां ज़बर जी निशानी आहे उहो बि आवाज़ कढी करे ड्राल खे हिननि सां गॾु मिलायूं था, यानी चे नून ज़बर चन राल पेशो ड्र चंड। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे घिंड्र। घे नून ज़ेरे घिन राल पेशो ड्र घिंड्र। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ आहे अलिफ नून ज़बर अम बे पेशो ब अम्ब। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो ॾांद। ॾाल अलिफ नून आहे ॾां दाल पेशो द ॾांद, यानी ॾाल अलिफ ऐं नून टिनी अखरनि खे गॾु असां मिलायूं था। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो शींहं। शीन ये नून ज़ेरा शीं हे नून पेशो ह शींहं। पोइ वरी लफ़्ज़ अचे थो कैंची। कैंची में छा आहे काफ़ ये नून ज़बरा कैं चइए ज़ेरा ची कैंची। पोइ लफ़्ज़ अचे थो मैह। मीम ये नून में हे नून ज़ेरे हैं मैह। सीन वा नून पेशा सूं ढाल ज़ेरे ढे सूं ढे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो लीमो। लाम ये ज़ेरा ली मीम वा नूना मो लीमो। पोइ वरी लफ़्ज़ अचे थो चौरी। चे वा नून ज़बरा चौं रई ज़ेरा री चौरी। हाणे इन्हनि में छा आयो, इन्हनि में ॿ या टे अखर असां मिलाए उन्हनि जा आवाज़ ठाहियूं पिया। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो चे नून ज़बर चन राल पेशो ड्र चंड्र अलफ पेशो ओ भे ज़ेरे भे रे ज़ेरे रे ये वा यो उभरियो। अलमंद आ हये हे आहे चंद्र उभरियो आहे। अलफ नून ज़बर अम बे पेशो ब अम्ब। खे अलफ खा अलफ पेशो ओ खाओ, यानी अम्ब खाओ। डाल अलिफ नून ॾां दाल पेशो द ॾांद। काफ अलफ का हये हे काहे। हे ज़बर ह लाम पेशो लो हल ॾांद काहे हल। घे नून ज़रे घिन राल पेशो ड्र घिंड्र। वाव ज़बर व ॼइए जे वॼे थेवा थो घिंड्र वॼे थो। शीन ये नून ज़ेरा शीं हे नून पेशो हों शींहं। गाफ ज़बर ग जीम ये जे गजे थेवा थो शींहं गजे थो। हे अलिफ हा थये ज़ेरा थी अलिफ ज़बर अ हाथी अ। जीम ये ज़ेरा जी हाथीअ जी। सीन वा नून पेशा सूं ढाल ज़ेरे ढे सूं ढे डाल ज़ेरे ॾे सीन पेशो सो ॾिस हाथीअ जी सूं ढे ॾिस। लाम ये ज़ेरा ली मीम वा नून मो लीमो। खे ज़बर ख टेवा टो खटो अलमंद आ हये हे आहे लीमो खटो आहे। काफ ये नून ज़बरा कई चइए ज़ेरा ची कैंची। काफ ज़बर क ते ज़ेरे ते रये रे कतरे थये ज़ेरा थी कैंची कतरे थी। चे वा नून ज़बरा चौं रये ज़ेरा री चौरी। खे ज़बरा ख नून पेशो रो खण चौरी खण। मीम ये नून में हे नून ज़ेरे हैं मैह जीम वा जो मैह जो। खे ये ज़ेरा खी रे पेशो रो खीरो। पे ये ज़रा पी अलफ पेशो ओ पीओ मैह जो खीर पीओ। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।